समूहम सर्व भूतेषु, भगवान चवनि था मां सभिनि जे लाइ समान आहियां। कोई अहिड़ो माण्हू न आहे जंहिं ते मां कृपा न कंदो हुजां। न में द्वेष्टि न प्रिय, मुंहिंजो कंहिंसां वेर कोन्हे, कोई मूंखे प्यारो कोन्हे। लेकिन अगरि कोई अची चरणनि ते किरी पए या मूंखे यादि कंदो रहे, पोइ मां उन सां 1000 गुना, लख गुना, करोड़ गुना प्रेम न कयां, पोइ वरी सम कीअं थियुमि मां? अगरि प्यार करण वारे सां मां प्यार न कयां त पोइ सम न थियुमि न। ईअं त मुंहिंजी सभिनि ते करुणा आहे, कृपा आहे। लेकिन जेको मूं आस रखंदो आहे, मुंहिंजो भरोसो कंदो आहे, मां हुनजो विश्वास कॾहिं न तोड़ींदो आहियां। एक बानी करुणा निधान की, सो प्रिय जाके गति न आने की। भगवान रघुनाथ चवनि था रामायण में, केॾी अलौकिक ॻाल्हि, केॾी अद्भुत, केॾी करुणा सां भरियल, कि मां हिकिड़ी शपथ खाधी आहे। बानी यानी वचन, कहिड़ी? कि सो प्रिय, उहो मूंखे ॾाढो प्यारो आहे। केरु? जाके गति न आन की, जंहिंखे ॿियो कंहिंजो सहारो कोन्हे, केवल मुंहिंजो सहारो आहे। चओ जय श्री कृष्ण। त असां नंढा ॿार थी रहूं, भगवान जो सहारो खणी, मालिक ठही न रहूं, सेवक ठही रहूं, नौकर ठही रहूं, गुलाम ठही रहूं। कोई वॾो दुकान हूंदो आहे त इन्वेस्ट छा करणो आहे? उहा चिंता मालिक खे हूंदी आहे कि सेवक खे? ॿुधायो, मालिक खे। धंधो घणो थियो, इहा फिकर मालिक कंदो कि सेवक? मालिक कंदो। केरु केरु माल खणी वियो आहे, पैसा नथो ॾे, इहा फिकर मालिक कंदो कि सेवक? हाँ, सेवक पंहिंजी महिनत कंदो, परिश्रम कंदो, वचन पालन कंदो सेठ जो, बस। नफ़ो नुक़सान केरु खणंदो, सेठ की सेवक? चओ न भाई। ऐं सेवक जी पघार त खड़ी आहे, चाहे मालिक जो घाटो थिए चाहे फ़ाइदो थिए। त ही सॼी वॼी जेकी दुनिया आहे, हीअ इहा हिकिड़ी नंढी सी दुकान आहे भगवान जी। अहिड़ी करोड़े अरबे दुकानियूं आहिनि भगवान खे अनगिनत। ही सॼो जहान हिकिड़ी नंढी सी दुकान अथव श्री कृष्ण जी। हाणे पंहिंजे इन नंढे से दुकान में कोई नंढो सो शहर आहे, नंढे से शहर में तव्हांजो कोई नंढो सो मकान दुकान आहे, ऐं तव्हां पाण खे मालिक सम्झी वेठा आहियो। त मालिक ठहण यानी मुसीबत मोल खणण, सेवक ठहण यानी सुखी रहण, गुलाम ग़रीबी रखंदो आहे। चओ जय श्री कृष्ण। जेके सेवक ठही रहंदा उहे सदा आबाद रहंदा, ख़ुशि रहंदा। सेवक प्रभुअ जा ठहो, मालिक पंहिंजे कृष्ण खे कयो, पंहिंजे इष्ट खे पंहिंजो मालिक कयो। सदा आनंद, सदा मौज, दुख तव्हांजे साम्हूं बि न अची सघंदो। अब भगवान तव्हांजो कोई धन दौलत खसे थोड़ी तो कि तव्हां भगवान खे मालिक कयो। भगवान थोड़ी न भाई लिखा पढ़ी कर, हाणे तुंहिंजो मकान मुंहिंजो थी वियो, निकुर ॿाहिरि। भगवान त ईअं बि न कंदो आहे। भीतर जेकी गंदगी आहे अहंकार वारी, उहा कढणी आहे, पाण खे सेवक सम्झणो आहे। चओ जय श्री कृष्ण। हिकिड़ी मुगल देश में ॾाढी सुंदर घटना थी। हिकिड़ो महान महात्मा थियो, फ़कीर थियो। चओ जय श्री कृष्ण। असां त प्रभुअ जे दर ते कुझु घुरंदा आहियूं, इन करे ईंदा आहियूं। कई अहिड़ा भक्त आहिनि जिन सभु कुझु छॾे करे भक्ति कई आहे। अब यही कृपा करो सब भांति, सब तज भजन करो दिन राति। हिकिड़ो सजण मध्यम वर्गीय ठीक ठीक कमाइण वारो परिवार हुयो। उन परिवार जो जेको मुखिया हुयो, उहो पंहिंजे घर जे कम जे लाइ हिकिड़ो सेवक बाज़ार में ॾिसण वियो। चओ जय श्री कृष्ण। जीअं हिन महिल डेली वेजेस ते मज़दूर मिलंदा आहिनि, हा न, मज़दूर तव्हां वठी ईंदा आहियो, हिकु ॾींहुं कमु कराईंदा आहियो, उनखे 200 रुपया ॾींदा आहियो। उन ज़माने में दीनार हलंदा हुआ, पैसनि खे जीअं हाणे रुपया हलंदा आहिनि। त उते मज़दूरनि जे मंडीअ में वञी बीठो, ॾिसण लॻो भाई कहिड़ा कहिड़ा मज़दूर आहिनि, हिकु ॾींहुं कमु कराइणो आहे, 3 ॾींहं 2-3 ॾींहं कमु आहे। चओ जय श्री कृष्ण।
कम करण वियो, सभिनि खे ॾिसंदे ॾिसंदे अचानक हिकिड़े नौजवान मजदूर ते उनजी नज़र टिकी वई। उनखे ॾिसी करे नज़रियूं हटनि न थियूं। ग़रीब आ, पुराणा कपिड़ा पातल अथसि, लेकिन ललाट ते अहिड़ो तेज, अहिड़ी रौनक, अहिड़ो आकर्षण, आहा, कि ॾिसी करे नज़रूं हटनि ई कोन थियूं। उहो गुरमुख परिवार जेको हुयो, उनजो जेको उहो मुखिया हुयो, जंहिंखे ज़रूरत हुई, उहो उन मज़दूर खे चएसि थो, भाई तूं मज़दूरी कंदे? चओ जय श्री कृष्ण। चई जी साईं, मां नौकर आहियां, मुंहिंजो कमु मज़दूरी करणु आहे, सेवा करण जे लाइ बीठो आहियां। हल पोइ असांजे घर तूं सेवा कजा। चओ जय श्री कृष्ण। घणो मेहनतानो वठंदो आहे तूं? सेवक चए थो, मां सेवा त कंदुमि, तव्हां वटि हलंदुमि, लेकिन मुंहिंजी कुझु शर्त अथव। चओ जय श्री कृष्ण। सेठ जी जेको आयो उहो खिलण लॻो, अरे शर्त त मालिक जी हूंदी आहे, गुलाम जी कोई शर्त हूंदी आहे, लेकिन पतो न आहे मुंहिंजो दिलि तो तूं हटे नथो, तूं ॿुधाए तुंहिंजी कहिड़ी शर्त आहे? चओ जय श्री कृष्ण। चए थो, अगरि 7 ॾींहं मां तव्हां वटि मज़दूरी कई त पघार 3 ॾींहंनि जी वठंदुमि। चओ हरे राम। जी कमाल आहे, इहा त ॾाढी बढ़िया शर्त आहे। ॿी कहिड़ी शर्त अथई? चए थो, कमु जेको बि कंदुमि उन खां अगरि वधीक कमु थियो त एक्स्ट्रा पैसा न वठंदुमि। कमाल आहे, इहा शर्त केरु क़बूल न कंदो। ॿी बि कोई शर्त अथई? चई हा। चई जेॾी महिल मुंहिंजे प्रभुअ जो, ख़ुदा जो समय थी वेंदो भक्ति करण जो, नमाज पढ़ण जो, ओॾी महिल मां तव्हांजो कमु छॾे करे बि पहिरियों नमाज पढ़ंदुमि। हाणे गुरमुख हो जेको सेठ हो, चई भाई तूं त ॾाढो बढ़िया भावना तो रखे, इन लाइ असां बि तोखे न रोकींदासीं। ठीकु आहे, तूं नमाज अदा कजां। चओ जय श्री कृष्ण। उनखे वठी वियो हिकु ॾींहं जे कम जे लाइ। हिकु ॾींहुं कम ते वठी वियुसि, अहिड़ी मज़दूरी पियो करे, एॾी महिनत पियो करे, ॿिया मज़दूर जेके 6 कलाकनि में कमु कनि, उहो 2 कलाके में करे पियो छॾे। अहिड़ो कमु करे छॾियईं कि 2 ॾींहंनि जो कमु त शाम तक ई करे छॾियईं। शाम थियण वारी ही त कुझु कपिड़ा इस्त्री पियो करे, प्रेस पियो करे। उन सेठ जी जे ॿार चईंसि, भाई पहिरियों मुंहिंजा कपिड़ा इस्त्री कर, मां सुभाणे स्कूल वेंदुमि पढ़ाई करणु। चओ जय श्री कृष्ण। अञा इस्त्री खईं हथ में त ओॾो प्रभुअ जी आवाज़ आई नमाज जी, उहा इस्त्री उते रखी छॾियईं। उन छोकिरी चईंसि, भाई तूं मुंहिंजा कपिड़ा इस्त्री कर, पहिरियों ॿिया कम पोइ कजां। चई न, तूं पंहिंजे पिता सां ॻाल्हाए, मां वचन वरितो आहे, जेॾी महिल बंदगी हलंदी त सभु कम छॾे मां बंदगी कंदुमि। चओ जय श्री कृष्ण। मनु स्मृति में लिखियल आहे, मनु जी महाराज आदि मनुष्य चवनि था, 100 काम छोड़कर भोजन करना चाहिए, 1000 काम छोड़कर स्नान करना चाहिए, 1,00,000 काम छोड़कर दान करना चाहिए, और करोड़ों काम छोड़कर पहले हरि का भजन करना चाहिए। सब कम छॾे पहिरियों भगवान जी बंदगी। बंदगीअ जे लाइ जिंदगी मिली आहे, बंदगी छॾे जिंदगी गंदगीअ में था लॻायूं असां। चओ हरे कृष्ण। त उते उन सेठ जे पुट जो चवणु न मञियो ऐं उते पंहिंजी खूब भक्ति कई। उन अधु घंटो जेतिरो समय हो उन नमाज अदा कई, घणे प्रेम सां, सिक सां, भाव सां। नमाज पूरी थी, वरी उन सेवा कई। चओ जय श्री कृष्ण। सेठ ॾाढो प्रसन्न थियो, पंहिंजे पुट खे सम्झाई त जेको करे तो सही तो करे। शाम थी, समय पूरो थियो, उनखे पैसा ॾिनई त पैसा कुझु ख़ुशि थी करे सेठ वधीक ॾिना, लेकिन उन न वरिता, पंहिंजो हक़ वरितो। इन तरह सां उन 2-3 ॾींहं सेवा कई। चओ जय श्री कृष्ण। इन ॻाल्हि खे कुझु समय गुज़री वियो, सेठ खे वरी ज़रूरत पई मज़दूर जी। उहो वरी उन बाज़ार में वियो, उन मंडीअ में वियो, उते सभु मज़दूर बीठा, उते उहो ई मज़दूर कोन हो जेको भक्त हुयो। पुछण लॻो, भाई इहो काथे आहे जेको मूंखे मिलियो हो? दरवेश
चयूं साईं उहो न आयो आहे अॼु। छो उहो छो न आयो आहे? चई उहो ॾाढो मनमौजी आहे, उहो हफ़्ते में केवल 3 ॾींहं मज़दूरी कंदो आहे, 7 ॾींहं छो न कंदो आहे? चई 3 ॾींहंनि में मुंहिंजो गुजरान हली थो वञे त मां 4 ॾींहं भक्तीअ जा ख़राब छो कयां? 3 ॾींहं कमाए करे 7 ॾींहंनि जो हुनखे भोजन मिली वेंदो आहे, बाक़ी 4 ॾींहं निरंतर हो अल्लाह ताला जी बंदगी कंदो रहंदो आहे, खुदा जी इबादत कंदो आहे। चओ जय श्री कृष्ण। ही सूफ़ी दरवेश आहे, केवल पंहिंजे पेट पालण लाइ हिते अची करे मज़दूरी कंदो आहे, उन मां बि दान कंदो आहे, सेवा कंदो आहे, पशु पक्षियुनि खे आए खे खाराईंदो आहे भोजन। अच्छा, त हुनजो कोई ज़रूरी कोन्हे कि अॼु अचे। चओ हरे राम। ठीकु आहे, मां पोइ थो अचां, सुभाणे थो अचां। सेठ जी वापसि हली वियो, 2 ॾींहं कुझु ॾींहं रखी करे आयो, वरी उहो मज़दूर न मिलियो। पुछी भाई तव्हांजो साथी किथे आहे? उहो दरवेश। चई हुनजो स्वास्थ्य ॾाढो ख़राबु आहे। अच्छा, तबियत ख़राबु अथसि। किथे रहंदो आहे? चई कब्रिस्तान जे पोयों टूटी फूटी झोपड़ियूं जेके ग़रीबनि जूं ठहियल आहिनि, उन में हिकिड़ो कचो मकान उन जो बि आहे, झोपड़ी ठहियल आहे, उते तव्हां वेंदो त तव्हांखे मिली वेंदो। उते तुरंत सेठ जी कब्रिस्तान जे पोयों ग़रीबनि जी जेके झोपड़ियूं हूं उते वञी पतो कयईं त माण्हू सभु सुञाणंदा उनखे, भाई दरवेश मज़दूर, हा फलाणी झोपड़ी उनजी अथव, उनजो स्वास्थ्य ख़राबु आहे। उते वियो, जीअं वञी करे उन झोपड़ीअ जे ॿाहिरि उन दरवाजे खे खटखटाई त तुरंत आवाज़ आयसि, नालो खणी करे। उहो नालो सुञाणंदो, उनजा जेके नाला हुआ मूंखे यादि कोन्हनि। त चए थो सेठ जी तव्हां अंदरि अची वञो। सेठ जी हैरान थियो, अरे अंदरि त आयो। चई प्यारा तोखे कीअं पतो पियो मां आयो आहियां? हा, तूं त अंदरि वेठो आहे बिल्कुलु, हिते कोई आईनो बि लॻल कोन्हे कि मां तोखे नज़र आयो हुजां, ऐं मां आवाज़ बि न कई, मां त हे खटखट कई। चई सेठ जी अनुभव आहे, ग़रीब खे कोई ग़रीबी पुछण ईंदो आहे, सेठनि खे धनवाननि खे फुर्सत काथे आहे कुझु पतो करण जी? कोई मरी बि वञे त कोई ॾिसंदो न आहे, ग़रीब ई ग़रीब जी ख़बर वठंदो आहे। चओ जय श्री कृष्ण। उहो सेठ ॾाढो ख़ुशि थियो। सेठ त उनजे लाइ हो, कोई वॾो सेठ न हो। संत जे चवण जो अर्थ हो कि तव्हांजो जेको मन आहे उन में निवड़त आहे, उहा ग़रीबी। थी थो सघे कोई वॾो सेठ बि निवड़त वारो हुजे, हा, कोई नौकर बि ऐंठ अकड़ वारो हुजे, भीतर ॿाहिरि भले अमीरी हुजे लेकिन भीतर ग़रीबी हुजणु खपे। चाहे धनवान हुजे निर्धन बणिया, चाहे बल वारो हुजे निर्बल बणिया, वचन गुरुनि जो वठ तूं कमाए, पर तुंहिंजे मन खे धीरज न आहे। उहो सेठ ॾाढो प्रसन्न थियो। चई तुंहिंजी एॾी तबियत कीअं ख़राब थी वई आहे? जी स्वास्थ्य ॾाढो ख़राबु आहे सेठ जी, तव्हांखे हिते मुंहिंजे ख़ुदा मोकिलियो आहे कंहिं विशेष कम सां। कहिड़ो कमु आहे? हल त मां तुंहिंजो चङी तरह इलाज करायां। चई न, हाणे धरतीअ जो कोई वैद्य मूंखे ठीकु न कंदो। छो? चई बसि अॼु जो ॾींहुं आख़िरी आहे, हिन शरीर जो हिन मकान जो हाणे त्याग करणो आहे। सेठ जी तव्हां आयाओ त कंहिं लक्ष्य सां। कहिड़ो लक्ष्य? चओ जय श्री कृष्ण। मजदूरीअ जा कुझु दीनार जेके रुपया हुआ उहे कढी ॾिनईसि। चई से पकड़ियो, हे रुपया अथव, छाजे करे? चई सुभाणे तव्हां मुंहिंजे कफन दफन जी तयारी कजो, अॼु जो ॾींहुं हीअ राति आख़िरी आहे। सेठ हैरान थियो त भाई तोखे कीअं पतो पियो? चई बसि उन मालिक जी महर आहे। तव्हां हाणे वञो, तव्हां राति विश्राम कयो। हीअ अंगूठी अथव, हिकिड़ी हीरे जी अंगूठी कढी ॾिनई, बेशकीमती। उहो सेठ हैरान थियो, अहिड़ी अंगूठी तो वटि आहे? तूं मज़दूरी तो करे? चई मूं वटि आहे पर मुंहिंजी न आहे, कंहिंजी अमानत आहे। अच्छा, मां जॾहिं मरी वञा, मूंखे जॾहिं तव्हां संस्कार करे छॾियो त हिन देश जो राजा अथव, चओ जय श्री कृष्ण, उन राजा खे इहा बसि अंगूठी ॾिजो, मुंहिंजे लाइ चइजोसि उन तव्हांजी अमानत तव्हांखे वापसि कई आहे।
बादशाह जी, हा बादशाह जी। उहा अनमोल हीरे जी अंगूठी ऐं कुछ रुपया खया उन सेठ जी। ॾाढो हैरान थियो, अचरज में भी भरिजी वियो। साम्हूं मथो दबाए करे मथे ते हथ रखी चवण लॻुसि, भाई तूं में एॾी कला, एॾो ज्ञान, तोखे भविष्य जी जानकारी, आख़िर कहिड़ी ॻाल्हि आहे, कीअं तूं इहो मुक़ाम हासिल कयो, छा थियो? चए तो मूंखे माफ़ कयो सेठ जी, ही समय ॾाढो क़ीमती आहे, समय घटि आहे बंदगीअ जे लाइ, बाक़ी कुछ घड़ियूं बचियूं। हे समय तव्हां मूंखे हाणे बंदगी करण ॾियो, पंहिंजे ख़ुदा जे साम्हूं पंहिंजी क्षमा वठण जो। मुंहिंजे गुनाहनि जी जेकी लिस्ट आहे ॾाढी लंबी आहे, गुनाह ॾाढा लंबा आहिनि, समय घटि आहे, कृपा कयो। बसि उन प्रभुअ खे यादि कयो, इहो ई सूत्र आहे, ॿियो कुझु बि कोन्हे। उन सां प्रेम कयो, सभिनि में उन खे ॾिसो। ईअं चई चुप थी वियो, उनजी वृत्ति जुड़ी वई भॻवान सां। सेठ जी राति जो वापसि वियो, चओ जय श्री कृष्ण। राति वापसि वियो, उनखे भरोसो हो, वापसि वियो, सुभाणे 2-3 माण्हू खणी आयो, पाण सां गॾु वठी आयो। ऐं जीअं ई वञी करे ॿिए ॾींहुं सुबुह जो वञी जेॾीमहिल झोपड़ीअ जो दरवाजो खोलियईं त उन जो चहिरो त ईअं चमकी रहियो, नूरानी, चहिरे में तेज ईअं पियो नज़र अचे ॼण साक्षात भॻवान जो दर्शन करे हिन महिल बिल्कुलु ध्यान में वेठो आहे। लेकिन नब्ज ॾिठी, धड़कन बंदि थी चुकी। चओ जय श्री कृष्ण। सेठ वीचारो जोर जोर सां रोअण लॻो। पड़ोसी चवण लॻा, अरे मज़दूर मरी वियो आहे, तव्हां रो था, ईअं था रो की ॼण कोई कंहिंजो कोई पुट मरी वेंदो आहे। चई तव्हां हिनखे न सुञातो, उन ख़ुदा जे रहमत सां मां हिनखे सुञाणे वरितो। 1 करोड़नि में कोई अहिड़ा कोई भक्त निकिरंदा आहिनि। उन जो अंतिम संस्कार करण लाइ जेॾीमहिल ॿाहिरि निकिता त पतो न आहे काॾों भीड़ अची वई, काॾों कई भीड़ पंहिंजो पाण ई गॾु हलण लॻी। अजनबी माण्हू अची विया, कई दरवेश अची विया, कई सूफ़ी अची विया, कई महात्मा अची विया, संत अची विया। घणे श्रद्धा सां उनजी अंत्येष्टि क्रिया कयूं, कफन दफन कयूं। एतिरे में अंगूठी यादि आई, चओ जय श्री कृष्ण। उहा अंगूठी खणी करे बादशाह ॾे ॾियण जे लाइ जेॾीमहिल पासे में वियो त यादि आयसि त उहो मज़दूर चए पियो, दरवेश पहिरियों त बादशाह ॻाल्हाईंदी कोन तोसां, पोइ तूं वञी करे उनखे चइजांसि मां कोई अमानत खणी आवां, तॾहिं तोसां ॻाल्हाईंदे। वाकई उहो वियो बादशाह जे पोयां, बादशाह सलामत, बादशाह सलामत। बादशाह ॾिसी करे बि अॻिते वधण लॻो, ॻाल्हाएसि न। चई साईं तव्हांजी अमानत खणी आयो आहियां, कोई ज़रूरी? बादशाह बीठो, सवारी बीठी, कहिड़ी अमानत आहे? चई तव्हांजे लाइ कंहिं हिकिड़े मज़दूर अंगूठी ॾिनी आहे। अंगूठी? हा, हीरे जी अंगूठी। हीरे जी अंगूठी? तुरंत कढी करे उहा हीरे जी अंगूठी बादशाह खे जीअं ॾिनी, बादशाह जोर जोर सां रोअण लॻो। ओहो, उहा अंगूठी ॾिसी करे विरलाप करण लॻो, पागल थी वियो बादशाह। उहो सेठ चवण लॻो, बादशाह सलामत, तव्हां रो छो था? चओ जय श्री कृष्ण। रो छो था? कारू शफी शायदि उनजो नालो हो, कारू शफी। रो छो था? छाजे करे? मूंखे सम्झ में नथो अचे, मुंहिंजो हृदय थो फटे। हिकु त पहिरीं मां पीड़ा सही नथो सघां, मुंहिंजो हिकिड़ो मित्र, मुंहिंजो प्यारो दरवेश गुज़ारियो, तव्हां छाजे करे था रो? हीअ अंगूठी ॾिसी करे। अंगूठी त मिली आहे तव्हांखे। चई अरे हीअ निशानी ॾियण वारो काथे आहे? चई ॾियण वारो उहो गुज़ारियो, उनखे ई त कफन दफन करे आया आहियूं, उन ई त चई इहा निशानी पोइ तव्हां बादशाह खे ॾिसजो। हाणे त इहो ॿुधी बादशाह मुर्शिद थी वियो। जेॾीमहिल उथियो, होश में आयो त अञा विरलाप करे रोअण लॻो। सेठ जी चए थो तव्हां ॿुधायो रो छाजे करे था? बादशाह चयो, प्यारा इहो मुंहिंजो पुटु हुयो, इहो मुंहिंजो राजकुमार हो। राजकुमार? मूंखे वठी हलो उनजे क़बर ते वञी जोर जोर सां रोअण लॻो बादशाह। काफ़ी देर खां पोइ सेठ जी पुछियुसि, तव्हां पंहिंजे राजकुमार खे छॾे छॾियो? चई मां न छॾियो, उन मूंखे छॾे छॾियो। छो? चई बचपन खां ई दरवेशनि सां गॾु वेहंदो, फ़क़ीरनि सां गॾु वेहंदो, बंदगी कंदो हो,
उनखे राजाई न वणी, मूंखे सेखारींदो, चवंदो राजा महाराज पिताजी तव्हां जेके ग़लति कर्म करे धन था इकठो कयो, कंहिंखे दुखाए कंहिं ते चढ़ाई करे केॾी जानूं थी वञनि, छा जवाबु ॾींदो मुंहिंजे मालिक खे? मां हुनजो चवणु न मञींदुमि, टैक्स बि वठंदुमि, कॾहिं कॾहिं चढ़ाई बि कंदासीं, राजा आहियूं, क्षत्रिय आहियूं, युद्ध न कंदासीं। लेकिन उनखे इहे ॻाल्हियूं न वणंदियूं। बंदगीअ जे करे उन राजाईअ जी ज़िंदगी त्याग करे छॾी। मां खूब चयोमांसि, मुंहिंजो त मोह हूंदो, पुट तूं राजकुमार आ, हे राज तुंहिंजो आहे। चई मूंखे इहो राज न खपे, मूंखे त ख़ुदा जे क़दमनि जो राज खपे। हे पद न खपे, प्रभुअ जा पद खपनि। राजा रोअण लॻो कि ॿाहिरियों त उहो राजकुमार हो, लेकिन भीतर फ़क़ीर हो। ऐं वाकई उन राजाई छॾे करे फ़क़ीरी खईं। चओ हरे राम हरे कृष्ण हे हरे। उहो सिधो पहुतो प्रभुअ जे चरणनि में साक्षात। आप पाण त तरियो, उहो पंहिंजो कुल बि तारियो। त संसार में जेके इन तरह सेवक गुलाम ठही करे रहंदा, उहे ख़ुशि रहंदा, उहे आनंद में रहंदा। जीअं ई असां सेठ ठही वेंदा आहियूं, मालिक ठही वेंदा आहियूं, बसि पंहिंजे दुखनि जो इंतजाम करे छॾींदा आहियूं। मालिक ठहण में अभिमान पकड़ींदो आहे, अहंकार पकड़ींदो आहे। मालिक त हिकु ई आहे, दाता एक राम भिखारी सारी दुनिया। राम एक देवता पुजारी सारी दुनिया। चओ जय श्री कृष्ण।